हुई त ख़्याल जदरू जी म्यूज़ियम में देवदास फिल्म जे क्लाइमैक्स कीअं तन मन जे पोरे सां सजायल आहे। पर उहे ॾींहं दिलि जी अलमारी में तुंहिंजनि हथनि जे भरतल रुमाल वांगियां सभिनी खां मथां रखियल आहिनि, जिते सॾ पड़ाॾा नथा थी सघनि, जिन खे बरसातनि में तांग जा तोता पुकारे पुकारे कई हयातूं घारे सघनि था, पर पुसी नथा सघनि। तोखे त शायदि यादि न बि हुजे, पर उहो किसो विसारे मुनकिन नथो थी सघां। उन ॾींहुं तुंहिंजे वॾे भाउ जे मङणी ते आई हुई, जेको मूंसां तॾहिं खां न ठहे। असीं क्रिकेट जी कप्तानी तां पाण में तिखा मिठा थिया हुआसीं। जेका नेठि हुनखे फॿी ऐं मूंखे तॾहिं तूं फॿे, इहा मुंहिंजी तारीख़ी सोभ हुई। तंहिंखां पोइ मूंखे क्रिकेट ठुप कोन वणे, जंहिंजी तूं मिठी सोपारी जहिड़ी ख़ुशख़बरी अवल मूंखे ॿुधाइण उन साॻे हंधि आई हुई, जिते मुलाक़ातनि जूं पंजनि लाइ मौसमूं लथल हुयूं। उहा ॻाल्हि त मिड़ी बहानो हुई, असुल तुंहिंजे मथे में सूर कुझु ॿियो हो, जंहिंजी रिलीफ टिकी मूं वटि हुई। वक़्तु पंहिंजे रूम जे दरी मां ॻिची कढी ॿुधाए थो त हिकु दफ़े पाण बर्फ़ जे फ़सुल में ऋग्वेद जा आख़िरी सुलूक पढ़ी रहिया हुआसीं। तूं मुंहिंजे छाती ते पंहिंजा वासीं पखेड़े हिकु अहिड़ी धारा में लही वई हुई जितां कुंवारप जो सवाल शुरू थींदो आहे। तुंहिंजनि वारनि जे लम्स में ज़िबूं थियल ख़्याल मछरजी पिया हुआ। मूं तंहिं समय तुंहिंजे पोलके जे गंडाजी कंदे तुंहिंजे मर्द खां टुब थियल थणनि ते चुमिन जा टांडा रखिया हुआ, जिन जे ताव में तूं बिना पाणी जे मच्छी वांगियां हिकु अहिड़ी उन में तड़पी रही हुई, जिन खे ठाहिणु मुंहिंजे लाइ ॼण घासीन मजबूरी हुई, जंहिंजो काथो तुंहिंजा ऐं मुंहिंजा सोड़ा भाकर हुआ, जेके अॼु बि हिकु ॿिए लाइ सिर्फ़ु प्यार तड़पी सघनि था। हा, सिर्फ़ु प्यार।